मेल में खबर है अवां ताईं पहुंचायूं पिया। लाड़काणी ॻोठ मसूह बमी 8 साल अॻु हलंदड़ ज़मीनी तकरार ॿीहर कर खयूं आहे। रांधण स्टेशन मीरानी महल जा रवासी इरफान अली ॾेथो औरतुनि में मुस्मात पठाणी ॾेथो रशीदा ॾेथो शानुल ॾेथो क़तल थियल असगर ॾेथो जी बेवा बणियल वनी रज़िया ॾेथो सिंध प्रेस क्लब मेयर पहुची दाहींदे चयो आहे त 8 अगस्त ते रांधण शहर में रेड़ी ते फ्रूट खपाए बच्चन जो पेट गुज़र करे रहियो हो त मुंहिंजे मुड़ुस असगर अली ॾेथो खे जवाबदार सरियाम गोलियूं हणी बेगुनाह क़तल करे जवाबदार फायरिंग कंदा हलिया विया। असां जवाबदार वज़ीर ॾेथो मोहम्मद नवाज़ अल्लाह बख्श ॾेथो सदरुद्दीन ॾेथो वकील ॾेथो मथां रांधण थाणी ते FIR दाख़िल कराए छॾी आहे। 5 ॾींहं गुज़री विया आहिनि SHO रिश्वत वठी को बि जवाबदार गिरफ़्तार नथो करे। असां IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयूं था त बासर जवाबदार असांखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदार गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में असां पर्देदार औरतुनि खे रोडनि ते रस्तनि ते निकिरी अचण ते मजबूर न कयो वञे। रिपोर्ट वाजिद अली मईसर ATV न्यूज़ मेड़।